बिस्मिल्लाहिर्रहमानुर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाजरीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी सेटेलाइट चैनल जीजल मोजी सिंध न्यूज़। मां हाँ तूबा बतूल। अस्सलाम वालेकुम नाजरीन, नौशर अफरोज़ का रिपोर्ट बशीर हुसैनी विस्तड़ो। नौशर अफरोज़ NPP सरबराह गुलाम मुर्जा खान जतोई साबिक सूबाई वजीर मसरूर जतोई ETC कोर्ट में पेश। दहशतगर्दी अदालत नौशर अफरोज़ में वजीर दाख़िला ज़ियाउल हसन लंजार हाउस साण समेत ॿियनि 7 केसनि जी ॿुधणी जज जे मोकल हुजण करे केस जी ॿुधणी न थी सघी। सिक्योरिटी इंतज़ाम कंट्रोल किया विया, जंहिंखां पोइ जतोई भारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे जो त मुल्क में महांगाई बदमनी ते कंट्रोल न थी सघियो आहे। हुकूमत सिर्फ़ सियासी पार्टियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे रही आहे। GDA जो हिसो आहे। ॿीहर अनक़रीब सिंध भर में भरपूर एहतजाजी तहरीक जो आगाज़ कंदासीं, साबिक़ सूबाई वज़ीर जो चवणु आहे।